बावड़ो के कच्चे में धाड़ेलन खिलाफ ऑपरेशन दौरान बदनाम धाड़ेल राहिब शर के मार्जन जा इतलाफ। रांची के कच्चे में घोटकी पुलिस धाड़ेलन खिलाफ ऑपरेशन कयो। बख्तर बंदे गाड़ियुनि सां धाड़ेलन के ठिकाननि ते चढ़ाई। धाड़ेलन पारां रॉकेट लॉन्चर ऐं जदीद हथियारनि जो इस्तेमाल फायरिंग जो सिलसिलो जारी। ऑपरेशन दौरान बदनाम धाड़ेल राहिब शर के मार्जन जा इतलाफ पुलिस हेल ताईं तस्दीक न कई। दुबई में एक अपार्टमेंट के बाहि लगण सबब 3 पाकिस्तानी समेत 16 ॼणा सड़ी पहुते, 9 ॼणा ज़ख़्मी। परॾेही ख़बरू इदारे मूजिब इमारत के अपार्टमेंट में एयर कंडीशनर मां बाहि लगी। अपार्टमेंट में फाथल ॿियनि माण्हुनि खे हिफ़ाज़त सां कढियो वियो। बाहि ते भी ज़ाब्तो आंदो वियो। वफ़ाक़ी हुकूमत जो ईद खां अॻु अवाम खे महांगाई जो तोहफ़ो। पेट्रोल जो फ़ी लीटर 10 रुपया महांगो। पेट्रोल जो नओं अघु 282 रुपया थी वियो। गैसलेट जो फ़ी लीटर भी 5 रुपया 75 पैसा महांगो। हाई स्पीड डीज़ल ऐं लाइट डीज़ल जा अघ बरक़रार। नयूं क़ीमतूं लागू थी वियूं। इस्लामाबाद वेझो रोड हादसे में फौती वियल मज़हबी मामलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर मुफ्ती अब्दुल शकूर जी जनाज़े नमाज़ अदा की वई। जईवार सरबराह मौलाना फज़ल रहमान मौलाना अब्दुल शकूर जी जनाज़े नमाज़ पढ़ाई। जनाज़े नमाज़ में मौलाना असद महमूद, यूसुफ रज़ा गीलानी ऐं शाहज़ैन बुख्ती समेत ॿियनि जी शिरकत। जनाज़े नमाज़ बाद मौलाना अब्दुल शकूर जो मड़ इस्लामाबाद खां लकी मरवत ते रवानो कयो वियो। इस्लामाबाद पुलिस मुफ्ती अब्दुल शकूर जो मौत हादसो करार ॾेई छॾियो। नंगर पार्कर वेझो ॻोठ सोराचंद में प्रेमी जोड़े जा खूह मां लाश थे। पुलिस मूजिब नौजवान आसिफ अली फिशोरो ऐं लक्ष्मी कोहली जा लाश 300 फुट उन खूह मां हथाया। जोड़े जा जूता, सुञाणप कार्ड ऐं लिखियल मुबैना खत खूह भरिसां हथायो। खत में आपघात जो ज़िक्र थियल आहे। हक़ीक़त साम्हूं आणण लाइ जांच जारी आहे। ॿिन्ही ॼणनि जा लाश इस्पताल मां पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कया विया आहिनि। मोहनजोदड़ो वेझो ज़मीन की पुरानी तकरार सां जमाली बिरादरी के बिंदुनि में झेड़े दौरान फायरिंग में नौजवान मारिजी वियो। दरगाह मोहबन लग जमाली बिरादरी के बिंदुनि में झेड़े दौरान फायरिंग में नौजवान तालिब जमाली मारिजी वियो। धुरियूं मोर्चाबंद शिकतान वारी सूरत हाल। ॻोठ इमाम बख्श जमाली में ज़मीन की तकरार सां अरबाब जमाली ऐं शौकत जमाली की धुरियुनि में झेड़ो हलंदड़ हो। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में धारदार रोड हादसनि में 2 ॼणा फौत ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। खैरपुर में क़ौमी शहराह ते ट्रक जे टक्कर में रोड पार कंदड़ शख़्स फौत, सुञाणप न थी सघी। तुल भरिसां ॻोठ अला बख्श बिरोही वासी नौजवान आशिक अली भट्टीअ जो रोड तां लाश हथ। वारसनि पारां हादसे में फौत थियण जी तस्दीक। पुलिस मूजिब नौजवान जो लाश रस्ते तां मिलियो। मथस तशदुद जो को भी निशान न आहे। बावड़ो भरिसां तेज़ रफ़्तार मज़दा ऐं कार में टक्कर। बहावलपुर वासी नौमान ऐं वकास ज़ख़्मी थी पिया।